अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदाबाद दल नाविल मुसनिफ़ सिराज किस्त चौथी। उहो ढिंगर ऊंदहि सूधो महरूअ जे मन में लही पियो। पलड़नि जी छली खणी उन ॿकिरियुनि अॻियां रखी। चोरी हिकिड़ी ॿकिरीअ जे थणनि हेठां रखी ॿकिरी ॾोहण वेही रही। खीर जे पहिरिएं ॻुए जिस्ती चोरीअ जे तरे में अहिड़ो पड़ाॾो पैदा कयो जहिड़ो हिन जे मन में मतल हो। न चाहींदे बि हिन सभु कुझु पंहिंजे कने ॿुधो। 13 तारीख़ मूंखे अव्हां जी क़बूलियत न पहुती त पोइ मूं ते मयार न रखिजो। बांह ऐं ज़ोरीअ खणी वेंदुसि। खीर जे हर ॻुए सां उहे लफ़्ज़ वर वर करे चोरीअ मां ॿुरण लॻा ऐं हिन जे कननि खां थींदा हिन जे दिलि खे धड़काईंदा रहिया। हिकु उॼाते डप खां हिन जे बदन में हल्की रफणी पइजी वई। हीअ रफणी उन रफणीअ जहिड़ी हुई जहिड़ी हिन गुलण खान सां ॻाल्हाईंदे महसूसु कई हुई। गुलण खान खे हिन कुल 3 भेरा ॾिठो, 2 भेरा परियां ऐं 3 भेरो मुंहां मुंहुं दू बदू। पहिरियों भेरो तॾहिं जॾहिं जीप काईंदे हुन संदन ढगनि गाॾीअ खे घांचे में केराइण लाइ ढगनि खे टाहियो। दुधड़ जे छोए मंझां हिन जीप हलाईंदड़ खे ॾिठो। बोस्कीअ जे पटके सां हिकु छोकिराट जंहिंजा 6 पर ईअं थिए लॻा ॼण वक़्त खां अॻे ॼमी आया हुआ। बिल्कुलु ईअं जीअं कंहिं नंढे छोकर जे चपनि ते हथरादू मुछूं चिंबड़ाए छॾिजनि। नक बिनूं अखियूं वॾियूं जेके बिने नक जे करे हेकारी वॾियूं थिए लॻियूं। हिकिड़ी भेरूं अधो गाबरी पटके जे भेर में लिकी वियो हो। उन करे ॼण हिन जे अखियुनि मथां 2 भेरुनि बदिरां हुई 1.5 भेरूं। पर सभ खां मुख्य ॻाल्हि जा हिन ॾिठी से हुआ चहच घाटा कारा वार जेके हथनि जे आङुरियुनि जे पुठ खां ठूठियुनि ताईं ॻुतल हुआ। हिन जूं 2 ॿाहूं जीप जे गोल चकर ते वेढ़ियल हुयूं ऐं उन चकर खे फेराईंदियूं थिए आयूं। उन्हनि ॿाहुनि ऐं हथनि जो मांस बिन नज़र कोन थे आयो, रुगो कारा घाटा ऐं ॻुतल गुंडियूं गुंडियूं थियल वार ते नज़र आया। हिन खे अलाए जे छो नंढे हूंदे कहरियुनि वटि ॾिठल भोलड़ो यादि अची वियो, जंहिंजे ॿाहुनि ते त वार हुआ पर जंहिंजे आङुरियुनि जे टुणियुनि ऐं ॾोॾनि ते बि वारनि जा मुछा हुआ। हिन अञा उन्हनि वारनि बाबति सोचियो पिए त जीप घरड़ाहट करे गाॾीअ जे पासे खां लंघी ऐं गाॾी घांचे में लड़ी पई। उहा उछलजी वञी घांचे में किरी ऐं हिकिड़ी उभी काठी थुली छेत वांगुरु हिन जे ॾोरे में घिड़ी वई। सूर खां हिन जी दांह निकिरी वई जेका हिन घणो घुटण जी कोशिशि कई हुई पर संदसि चपनि हिन जो साथ न ॾिनो। पोइ जेकी थियो सो एतिरो तुर्त थियो जो हिन खे उन्हनि ॻाल्हियुनि जो सिलसिलो अञा ताईं यादि न थिए पियो। हिकिड़े मुड़साले वधी हिन जे बांह में हथु विधो ऐं हिन खां वरी कीक निकिरी वई। हिन खे उहो बि यादि न हो त हिन पहिरीं कीक कई या मुड़साले पहिरीं हिन जे बांह में हथु विधो। हा, हुनखे हिकु ॻाल्हि हींअर बि यादि हुई ऐं उन ॻाल्हि हींअर बि हिन जी दिलि में हिकु अजीब ॾकिणी विझी छॾी। उहा ॻाल्हि इहा हुई त ओचितो मुड़साले खणी हिन खे भाकुर विधो ऐं हिन खे हंज में खणी आणे भाऊअ जे भर में लाथो। उन भाकुर महिल हिन जो बदन ॼाहे वांगुरु कोइजी वियो हो। हिन जी दिलि ज़ोर सां धक धक करण लॻी हुई। हिन खे त सूर बि विसरी वियो ऐं हिन चाहियो हो त कंहिं तरह फथड़ी फथड़ी उन भाकुर ऐं हंज मां निकिरी वञे। ईअं जीअं नंढे हूंदे भाऊ ॻेरियूं झले हिन खे हथ में ॾींदो हो ऐं ॻेरियूं हिन जे हथनि मां फथड़ी फथड़ी भड़को खाई उॾामी वेंदियूं हुयूं। जॾहिं हिन खेसि भाकुर मां हेठि लाथो तॾहिं हिन जी अजरक बि मथे ते कान हुई। हिन मुड़साले छा सोचियो हूंदो त हिन ज़ाइफ़ां खे को हया ई कोन हो। उहो जॾहिं भाऊअ जे भर में वेठी तॾहिं सूर हूंदे बि पंहिंजी अजरक ठीकु कंदे हिन उन मुड़साले खे ॾिठो। डिघो मुड़ुसु, वॾनि 6 परनि बदिरां हल्कियूं मुछूं, सऊं नक, सेबती पेशानी जंहिंमें जाड़ा भिरूं, कारियूं भौर अखियूं, वेकरा वेकरा कुल्हा, डिघा कारा वार जेके पटके लाहिण सां हवा में पिए उॾाणा। बदन थोरो अॻियां झुकियल, घेरेदार ॻरी अछी सुथण ते कारो पहिरियाण, पेरनि में चुंब वारो गेतलो जहिड़ो मामो जीवण पाईंदो हो। उहे समूरा तफ़सील घड़ीअ पल में हिन जे अखियुनि में लही आया। हिन खे थोरी लॼ अची वई। परावन मुड़सालनि खे ईअं जाचिबो आहे। हिन पंहिंजूं नज़रूं हेठि करे छॾियूं। हिन तां नज़रूं हटियूं त हिन खे
पंहिंजी पीड़ा यादि अची वई। सूर खां संदसि सॼी ॿांह केरी थी पई हुई। सूर ॾोरे में त धऊं धऊं करे रहियो, पर संदसि आङुरियुनि जे पुछड़ियुनि में बि चिटकणु लॻो। पोइ ईअं थियो जो मुड़सालो शाख तां पाणीअ जो वटो भरे भाऊ यारूअ वटि आयो। तॾहिं न चाहींदे बि हिन वरी उन मुड़साले खे ॾिठो। हिन खे ॿांह जो सूर घड़ीअ पर लाइ विसरी वियो। हिन ईअं सम्झो त हिन जूं अखियूं मुड़साले जे अखियुनि में खन लाइ अटकियूं हुयूं। उन महिल हिन जी दिलि ज़ोर सां धड़कणु लॻी हुई ऐं उन धक धक खां बचण लाइ हिन वरी नज़रूं हेठि करे छॾियूं हुयूं। हिन भाऊअ खे पंहिंजो नालो नूरल ॿुधायो। अलाए छो हिनखे उहो नालो ॾाढो वणियो ऐं हिन सोचियो त जंहिं बि माण्हूअ जो नालो नूरल हूंदो सो ॾाढो भलो मुड़ुसु हूंदो। पोइ नूरल गाॾी काहे खेनि मेड़े ते वठी आयो ऐं जॾहिं डॉक्टर हिन जे ॾोरे मां डिघी छेत कढण लाइ कैंचीअ सां कुल्हे वटां चोलो कपे छॾियो, तॾहिं हिन पंहिंजी ॿांह न निहारियो जेका सॼी रत में ॻाढ़ी थी वई हुई ऐं रत किथे किथे ॼमी वियो हो। हरे हरे करे डॉक्टर कप सां रत साफ़ करे ॾोरे खे हेठां हथु ॾेई काठीअ जी डिघी छेत छिके कढी वरिती। तॾहिं हिन खां वरी बि सूर खां कीक निकिरण ते हुई, पर उन वक़्तु हिन खे वरी नूरल जो चहिरो अॻियां अची वियो ऐं हिन भायो ॼण नूरल चवंदो हुजे त चरी महिरू ईअं कीकियूं कबियूं आहिनि। सूरत साए वञ बि आहिनि। हिन ॾंद भीकूड़े उथंदड़ कीक खे उते घुटे छॾियो। डॉक्टर हिन जे मुंहं ॾांहुं ॾिसी चयो, माई बाबा सूर त ॾाढो थियो हूंदो, पर शुक्र कर त छेत अंदरि भॼी न पई, न त मुर्गो गोश्त कोरणो पवे हा। डॉक्टर जॾहिं हिन जी पटी ॿधी त हिन जे सूर जी धवण कुझु घटिजी वई। हिन पंहिंजी उघाड़ी ॿांह अजरक में वेड़े छॾी। पोइ नूरल हिन खे वॾेरे जी लांढीअ वटि आणे पाण गाॾीअ मां लही अंदरि वियो। माण्हुनि जा हशाम गॾु थी विया। जन कॾहिं अंदरि ते निहारियो, कॾहिं हिन जे रत हाणनि कपिड़नि ऐं पटियूं ॿधल फटनि खे ते ॾिठो। अंदरां नूरल जो आवाज़ु ॿुरियो, वॾेरा तोखे शर्म नथो अचे जो ईअं राह वींदड़ सां खोचरायूं कंदियो थी। ऐं पोइ हुन ॿियो भेरो वॾेरे गुलण खान खे ॾिठो। हू तकिड़ो तकिड़ो अंदरां लांढीअ मां निकितो ऐं पंहिंजे जीप ॾांहुं वधियो। अंदरां ईंदे वक़्तु पहिरीं शइ जेका महिरूअ ॾिठी हुई सो हो पिस्तौल जे गोलियुनि जो पटो जेको गुलण खान जे कुल्हे में पियो हो। गुलण खान जो हिकिड़ो हथु पटे जे हेठां चमड़े अंदरि पियल पिस्तौल जे मथां हो, जंहिंजो लोही गन पियो नज़र आयो। ॿी शइ जंहिं ते हिन जी नज़र पई सा हुई हिन जे पहिराण जे गले में सोनी ज़ंजीर ऐं सोना बीड़ा, जन मां मथियूं बीड़ो खुलियल हो ऐं छातीअ जे वारनि जो हिकिड़ो मुचको पहिराण खां ॿाहिरि निकितल भायो। उन वक़्तु लाइ छो हिन जे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु कीअं थियो, मुंहिंजा वार त केतिरा आहिनि। ऐं टीं शइ जा हिन ॾिठी से हुयूं हिन जूं अखियूं। उन्हनि अखियुनि मां हिन जे मुंहं जो घुंड पिए बखियो। हिन कॾहिं बि बघड़ कोन ॾिठो, पर हिन सम्झो त बघड़ जूं अखियूं अहिड़ियूं ई हूंदियूं। उन्हनि अखियुनि में हिन खे कावड़ सां गॾु को डपु बि नज़र आयो। हीसियल हीसियल पर कावड़ियल अखियूं उन्हनि अखियुनि घड़ीअ लाइ गाॾीअ में वेठलनि ते हिकु नज़र विधी ऐं पोइ उहे अॻिते वधी वयूं। उन हिकिड़ी निहार में अलाए कहिड़ो नियापो जो महिरूअ जे ॿांह में वरी सूर जी सट उभरी आई। पोइ नूरल गाॾी काए खेनि ॻोठु वठी आयो। लोड़े वटि गाॾी बीहारे हिन पहिरीं भाऊ यारूअ खे लहण में मदद कई ऐं पोइ पासो ॾेई बीह रहियो त जीअं ज़ाइफ़ूं लहनि। हो जॾहिं पंहिंजे भाॼाईअ सालियां सां गॾु अंदरि वञण लाइ अॻिते वधी, उन वक़्तु नूरल चई रहियो हो, भाऊ टुकर भोर खाइण जो ई वक़्तु कोन्हे, हिजाब कोन्हे, पर हाणे मोकिलाणी अवी चाक थियो त वरी भेरो करे वेंदुसि। उन वक़्तु महिरूअ पंहिंजे अंदरां के लफ़्ज़ उथंदा महसूसु कया ऐं हिन वॾे सॾु चयो, अधी उन खां त मरी वञूं हा त चङो, को कांधी कुलो ॾियण लाइ त तरसे हा। हिन खे अॼु बि पक न हुई त को हिन उहे लफ़्ज़ चया हुआ, चया बि कीअं हूंदा। पराए मुड़साले छा वीचार कयो हूंदो, पर पोइ नूरल तरसी पियो ऐं मानी खाई पोइ मोकिलाए हलियो वियो। जॾहिं नूरल भाऊअ सां गॾिजी मानी खाई रहियो तॾहिं उहा चुल्ह वटां हिन ॾांहुं ॾिसंदी रही। भाॼाईअ चयसि बि त अमा महिरू तूं वञी लेटी पओ, पर हूअ उते ई भाॼाईअ वटि वेठी रही। हिन जूं अखियूं दांगीअ ते पचंदड़ मानीअ खे ॾिसंदियूं रहियूं। कंहिं वक़्तु भाॼाईअ जे हथनि में अटे जे चाणे खे गोल थींदो थिए ॾिठईं, पर रखी रखी हिन जूं अखियूं
खट ते वेठल भाऊ ऐं नूरल खे ॾिसण थे लॻियूं। हा, हिन मुड़ुसाले असां सां वड़ कयो हो ऐं वड़ कंदड़ मुड़ुसाला भला मुड़ुस हूंदा आहिनि, पर नूरल त रुॻो भलो मुड़ुसु न पर ठाहू को जवान हो। उहो ख़्यालु ईंदे ई हिन जी दिलि पंहिंजो धकु घुसाए वेई। नूरल ॿिए चौथे ॾींहुं भेरो कंदो ऐं यारूअ सां घड़ी साहित रिहाइण करे हलियो वेंदो। हू हिकिड़ो ॿ भेरो यारूअ हलियो वेंदो हो। हिकिड़ो ॿ भेरो यारूअ ज़ोर करे खेसि मानी खाइणु क़बूल करायो। अलाए छो महरूअ खे कंहिं कंहिं सुबुह जो उथण सां पक थींदी हुई त अॼु नूरल ज़रूरु ईंदो। जेसि हू न ईंदो हो तेसि हिन जे कंहिं बि कम में दिलि न लॻंदी हुई। का ॻाल्हि न हूंदे बि उहा भाॼईअ सां ॻाल्हियूं कंदी हुई। भूरियुनि जूं ॻाल्हियूं, कुंडियुनि जे भूरियुनि जूं ॻाल्हियूं, कुंडियुनि जूं ॻाल्हियूं, वरी ॿकरीअ जूं ॻाल्हियूं, जंहिंजो छेड़ो माउ खे धाइण वक़्तु ईअं चङणो ॾींदो हो ॼण त माणस जा थण ई खाइण थो घुरे। लोड़े ते वेहंदड़ पखियुनि जूं ॻाल्हियूं, वहन जे वींदड़ वलनि जूं ॻाल्हियूं ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं जंहिंजो न मुंहुं हूंदो न मुहार। ऐं जॾहिं नूरल ईंदो ऐं भाऊ आगुंद में खट ते फरासी विछाईंदो तॾहिं उहा चुप थी वेंदी हुई। हिन जूं ॻाल्हियूं ओचितो बंदि थी वेंदियूं हुयूं। हिनखे का ॻाल्हि सुझंदी ई कान हुई। जा करे अलबत हिन जी दिलि चवंदी हुई त नूरल जूं ॻाल्हियूं करे, मेड़े जूं ॻाल्हियूं करे, ढगे गाॾीअ में उन सफ़र जूं ॻाल्हियूं करे जंहिं हिन जे ॿांह खे फटे विधो हो। हिन चाहियो ते त उहा उन छेत जूं ॻाल्हियूं करे जेका हिन जे ॾोरे में घिड़ी पई हुई। पटके जे उन लीड़ जूं ॻाल्हियूं करे जेका नूरल पटको फाड़े हिन जे ॿांह में छिके ॿधी हुई। ऐं वॾी ॻाल्हि त उन भाकुर जूं ॻाल्हियूं करे जंहिं भाकुर में भरे नूरल हिन खे हंज में खणी भाऊ जे भर में विहारियो। पर हूअ उहे ॻाल्हियूं न कंदी हुई। चुल्हि वटि वेही ॿरंदड़ काठियुनि में निहारींदी हुई ऐं केॾी केॾी महिल नूरल ऐं यारूअ खे ओचिती नज़र सां ॾिसंदी हुई। अखियूं त के ॾाढियूं नामुराद हुयूं। हरू भरू ज़रे ज़रे ओचिती नज़र सां नूरल खे ॾिसण थे लॻियूं ऐं हर नज़र खां पोइ उहो हिजाब हया खां सॼी ॻाढ़ी थी वेंदी हुई। हिनखे ईअं भासंदो हो त गंदी हिन जे मथे तां खिसकी लही वई आहे। गंदी मथे ते हूंदे बि उहा उन जे पलव खे छिके सवलो करे पाईंदी हुई। हिकिड़े ॾींहुं सुबुह लाको हिन जे दिलि ते चयो त नूरल ईंदो, पर यारू गिह जा डॿा हट ते पहुचाइण लाइ फजुर जो ढगे गाॾी जोटे निकितो हो ऐं चई वियो त ॾींहुं ठारे पोइ वापसि ईंदुसि। यारू न हूंदो त नूरल ॿाहिरां ई हलियो वेंदो। हिन जी दिलि चयो त भाऊ अॼु शहर न वञे हा त चङो। ॾींहुं चङो मथे चढ़ी आयो हो। हूअ माल लाइ कुतर करण लाइ वेही रही। जोहर जे काननि खे कुतर कंदे हिन जूं अखियूं घड़ीअ घड़ीअ लोघे ॾांहुं खजी थिए वयूं। ओचितो सॾु थियो, यार महमद, ओ भाऊ यार महमद। हिन जो हथु बीही रहियो, हिन जी दिलि बि बीही रही, हिन जूं सोचूं बि बीही रहियूं। हूअ बिना इरादे उथी लोड़े जे लोंघे वटि आई। साम्हूं रुॻो नूरल जा कुल्हा ऐं मुंहं ते नज़र आयो। अलाए जे छो हिन जी दिलि चवणु लॻी त उहा उन मुंहं ते हथु लाइ ॾिसे, पटके जे पुठियां लिकल वारनि में आङुरियूं घुमाए ॾिसे, ईअं जीअं भाॼेसि यारूअ जे वारनि में आङुरियूं घुमाईंदी हुई। इहो ख़्यालु ईंदे ई हिन खे लॼ अची वई। परावनि मुड़ुसनि लाइ को ईअं सोचिबो आहे। ओचितो वरी सॾु थियो, यार महमद, ओ यार महमद। भाऊ त शहर वियो आहे। हिन जे वात मां अखर ई न पिया उकलनि। उन महिल हिन जूं अखियूं नूरल जे अखियुनि सां चार थियूं। हिन ईअं भायो ॼण नूरल जी अखियुनि हिन जे अखियुनि में ॾावण विझी छॾिया। हिन पंहिंजे अखियुनि खे परे करण जी कोशिशि कई बि, पर अखियुनि जो अटका न टुटो। पोइ हिन भायो त नूरल जी अखियुनि मुरकी ॾिनो। अखियूं ईअं मुरकंदियूं बि आहिनि छा? उन मुर्क हणी वञी हंधु कयो। हिन ईअं भायो त हिन जी दिलि उञ खां मांदी मांदी पई थिए ऐं पोइ हिन नूरल खे चवंदे ॿुधो ठहियो, आउं शहर ते वियुसि, सोचियमि त यार महमद खे साण वठी वेंदुसि। अचे त चइजोसि नूरल आयो हो। ईअं चई नूरल पुठि वराई। हिन जे अखियुनि पोइ बि पंहिंजी राह न छॾी। उहा वींदड़ नूरल खे ॾिसंदी रही। हिन जे दिलि चयो त सॾु करे चवे, नूरल घड़ी त तरसी आहे। परियां भाॼेसि जो आवाज़ु आयो, केरु हो? नूरल हो, भाऊअ लाइ आयो। ईअं चई हूअ अंदरि हली आई ऐं घड़े मां पाणीअ जे छल भरे ॾोक ॾोक करे पी वई, पर उञ न लथियसि। ॿी छल पी ताईं तॾहिं बि उञ न लथियसि। हीअ कहिड़ी उञ हुई
जा पाणीअ सां लहण जी न हुई। हिन सोचियो अॻे त कॾहिं बि अहिड़ी उञ न लॻी हुयसि। हिन ख़ाली नज़रुनि सां छल में निहारियो। छल जे तरे में पाणीअ मां नूरल जूं अखियूं हिन में घूरे रहियूं हुयूं। उन्हनि अखियुनि में बि मुर्क हुई। हिन झट में छल रखी छॾी, मोटी अची कुतर करण वेही रही। उस जे किरणे कुहाड़ीअ में लियो पातो। हिन खे कुहाड़ीअ मां ॿ अखियूं खेसि घूरींदियूं नज़र आयूं। मूंखे थियो छा आहे? हिन पंहिंजे कंध खे झटको ॾेई उन्हनि अखियुनि खे विञाइण घुरियो, नाकाम थी। हिन कुहाड़ी रखी छॾी। उहो सॼो ॾींहुं नूरल जूं अखियूं मुरकंदियूं हिन ॾांहुं घूरींदियूं रहियूं। भाॼेस जे गज जे टिकनि मां बि उहे अखियूं घूर पाए खेसि ॾिसंदियूं रहियूं। चुल्ह जे टांडाणनि में बि उहे अखियूं खिवण थिए लॻियूं। राति जो जॾहिं हंध ते लेटी ऐं अखियूं पूरियाई त पिंबड़ियुनि जे पोयां उहे अखियूं अंदरि हली आयूं। हिन अखियूं खोले छॾियूं ऐं पोइ हिन खे अलाए केॾी महिल निंड अची वई। सुबुह जो भाॼाई ऐं ॻोठ जे 4-5 मायुनि सां गॾिजी उहो ढोरे तां पाणी भरण लाइ निकिती। तॾहिं बि उहे अखियूं हिन सां गॾु पिए हलियूं। हूअं जा हूअ पाणी भरण ते दुनिया जहान जूं ॻाल्हियूं कंदी हुई। तंहिंखे अॼु माठ ॾिसी ख़ुदि भाॼेस हैरान हुई। मायुनि मां हिकिड़ीअ चई ॾिनसि, अय मां मेरो, कहिड़ा पूर पई पचाई जो माठ थी वई आहीं। कुझु कोन्हे मासी, रुगो मथे में थोरो सूरु अथमि। हिन खे मथे में बिल्कुलु सूरु कोन हो। सॼी राति जाॻंदे हुन नूरल जे अखियुनि सां वेड़ खाधी हुई, पर तॾहिं बि उहा ताज़ी तवानी हुई। पर अलाए छो अखर न पियो किलियसि। भाई त माठ में उन्हनि अखियुनि खे ॾिसंदी रहां। पाणी भरे हिन सेनूड़ो ठाहे मथे ते रखी भाॼेस ऐं हिकिड़ी ॿी माईअ हथ विझाए घड़ो संदसि मथे ते रखियो। ॿियो घड़ो हिन चेल ते खयूं। हूअ अञा ढोरे खां ॿाहिरि निकिरी पेचरे ते आयूं त हिक ॿिए पुठियां बंदूक जा 2 फायर थिया। ॿई लाॻीता ठकाव हिननि जे एॾो वेझो आहे जो हिननि जा हवास ख़ता थी विया। महरूअ जीअं फायर जे आवाज़ ॾांहुं कंधु लाड़ियो त मथे वारो घड़ो संभाले न सघी ऐं हिन जे कुल्हे तां थिड़कंदो पोयां किरियो ऐं पुर्ज़ा थी वियो। हिक ॿियनि मायुनि जा घड़ा बि किरी भोर थी विया। महरूअ जे पोयां किरंदड़ घड़े जे फेंगुनि हिन जी सुथण पिसाए छॾी। आई घोड़ा मुठियसि। हिन जे वात मां अखर पाण मुरादू निकिरी विया। परियां घोड़नि जी टाबड़ वेझो पवंदी वई। ज़ालुनि जो डप खां साहु सुकंदो वियो। हिकिड़ी माईअ चयो, छोरियूं हिकिड़े पासे थी बीहो, मुआके शिकारी था ॾिसजनि, भल त लंघी वञनि। पर मासी, हीअ त पंहिंजो पटु आहे, हीअ त ओफटो शिकारी कीअं? धणी मुंहिंजा तूं रहम कजि, भाॼेस चयो। भाॼेस ॻाल्हि करे बसि कई त 2 घोड़े सवारनि ॿूड़नि मां फाट खाधो। ॿिन्हिनि जे हथनि में बंदूक हुयूं। हने में हिलाल थियल तितर पे लड़किया। घोड़े सवारनि ज़ाइफ़ाउनि खे ॾिठो त लगामनि खे छिके घोड़नि खे बीहारे छॾियऊं। घोड़नि जो हांभारो पियो लॻो। ओचितो लगाम छिकजण ते 2 घोड़नि खां दॿियल हिणकारूं निकिरी वयूं। घोड़े सवारनि मां हिकिड़ो जवान मुड़ुस हो ऐं ॿियो विची उमिरि जो। जवान मुड़ुस खे बोस्कीअ जा कपिड़ा पियल हुआ ऐं संदसि पहिराणे में सोना बीड़ा ज़ंजीर सुधा नज़र पिया आया। मथे ते पटको बि बोस्कीअ जो होसि। विचोली उमिरि जे हमराह खे अछा हिरक जा कपिड़ा हुआ ऐं मथे ते अजरक जो पटको ईअं ॿधल हो जीअं मंगणहार ॿधंदा आहिनि। महरूअ जवान मुड़ुस खे पहिरीं सट सुञाणे वरितो। हीउ मूं त उहो साॻियो जीप वारो वॾेरो हो। हिन जे बांह जा घुंडीदार चिकारा वार ॾिसी हिन खे हीअं में हिदक पइजी वियो। वॾेरे ॿियनि मायुनि ते सरसरी नज़र विधी ऐं संदसि अखियूं महरूअ में खुपी वयूं। महरूअ ईअं भायो ॼण त उहे अखियूं हिन जे आर पार मटे पे वयूं। हिन ईअं भायो ॼण त उहा उघाड़ी थी पई हुई। उहो ख़्यालु ईंदे ई हिन पंहिंजी गंदी छिके कुल्हनि ते वराए छातीअ खे ढके छॾियो। हिन खे उन्हनि अखियुनि खां ॾाढो डपु थियणु लॻो। उन्हनि अखियुनि जूं नज़रूं सुईअ वांगुरु हिन खे वढींदियूं, सोराख कंदियूं, ईजाईंदियूं वयूं। उन्हनि अखियुनि खां बचण लाइ पंहिंजनि पेरनि में पुसियल जुतीअ जे टोरनि में निहारणु लॻी। अबा ॾाढा के अशराफ़ था ॾिसिजो जो ईअं न्याणियुनि जी रस्ते रोक करे बीह रहिया आहियो। हिकिड़ीअ माईअ खां रहियो न थियो ऐं चई ॾिनई, रस्ते रोक अवां कई आहे या असां? हटी परे थियो त असीं हटी वञूं।
जवान मुड़ुस महरूअ मां नज़रूं कढंदे माईअ खे घूरे ॾिठो। अबाला खां टिज रस्ते रोकावां कई कीअं असीं त पंहिंजो रस्तो वठियूं पिया आहियूं जो अव्हां फेर कंदे अची दग झलियो। विचोली उमिरि जे मुड़साले घोड़ो अॻिते आणींदे चयो, ठहियो बाबा ठहियो, कहिड़े ॻोठ जो आहियो? पंवरनि जो ॻोठु। ओ हू परियां पियो ॾिसिजे, जुड़िए पंवर जो ॻोठु थियो चओ न। ओ हू परियां थो ॾिसिजे, जुड़िए पंवर जो ॻोठु थियो चओ न। पंवर त असांजा पंहिंजा आहिनि, रेसा हलो त हलूं। मुर्गो मायूं उहो न चवनि त असां मथनि फायर कया हुआ। ॿिन्ही घोड़े सवारनि घोड़नि खे मोटायो ऐं वरी ॿूड़नि मां थींदा ग़ाइबु थी विया। मायूं सराप जी बीठियूं रहियूं। अहिड़ी कार हिननि सां कॾहिं न थी हुई ऐं न ई हिननि खे को ख्वाब ख़्याल हो त ईअं बि थी सघियो थे। हिन पट में अहिड़ी हुड़ियाईअ जो तसवुर बि हिननि लाइ मुमकिन न हो। न्याणियूं सियाणियूं जुगनि खां पाणीअ जा मट ॿेल खणी ॻोठनि ऐं वाहणनि में ईंदियूं वेंदियूं थी रहियूं। कंहिं बि न लुंभ या लुच खे बि उन्हनि न्याणियुनि खे सताइण जो कॾहिं को ख़्यालु न आयो। ही कहिड़ो ज़मानो आयो हो जो ॾींहं ॾिठे जो वॾेरा दीना दास्ती न्याणियुनि खे ड्रेजारीनि ऐं रस्ते रोक कनि। महिरूं कंहिंसां बि उहा ॻाल्हि न कई त को हिन उन जवान मुड़ुस खे सुञातो हो, न की भाॼेसी का ॻाल्हि कई। ॿिन्हिनि खे उहो डपु हो त जेकॾहिं हिननि ॻाल्हि कई त पक ई पक झेड़ो थींदो, कुहाड़ियूं ऐं बंदूकूं खजंदियूं, गच गरंदा, सिसिन जो लाबारो लहंदो ऐं पुलिस जा घोड़ा घरनि में काहे पवंदा। डपु महरूअ जी लोह में हुड़कण लॻो। उथे वेठे हिनखे ईअं भासंदो हो ॼण को घोड़े सवार लोड़ो टपी हिनखे खणण लाइ अची पहुतो। थोरे खड़के या ठकाव ते हिन जी दिलि दहलजी थी वई। हिनखे हर वक़्त के अखियूं पंहिंजे जिस्म में सोराख कंदियूं टिपजंदियूं थी महसूस थियूं। हिन कोशिशि कई त हू अंदरि ई अंदरि नूरल जूं अखियूं ॾिसे, पर नूरल जूं अखियूं ॼण वॾेरे जे अखियुनि खां डिॼी पोइते हटी थी वयूं ऐं उन्हनि नयनि अखियुनि खां बचण लाइ हू पंहिंजी जुतीअ जे टहुरनि खे ॾिसण थी लॻी। वॾी ॻाल्हि त हिनखे ख्वाब रहिजाइण लॻा हुआ। हिकिड़े ख्वाब में हिकिड़ो बघड़ पंहिंजे रितायल अखियुनि सां हिनखे घूरींदो हो ऐं हूअ उनजे ख़ौफ़ खां ॿेल घड़नि सां ढोरे जे दग तां डुक पाए पाण बचाइण लाइ ॿूड़नि में लिकी वेंदी हुई। ओचितो हिनखे पंहिंजे पोयां कंहिंजे साह जे हांभारे जो आवाज़ु ॿुधण में ईंदो। पोयां निहाण ते ॾिसंदी हुई त उहे ई बघड़नि जूं अखियूं हिनखे घूरींदियूं नज़र ईंदियूं हुयूं। उहो घड़ा उते ई छॾे वरी भॼण लॻंदी हुई। उन वक़्तु तमामु परे खां उहा ॾिसंदी हुई त नूरल हिनखे ॿाहुनि में लिकाइण लाइ ॿाहूं खोलींदो हो, पर बघड़ हिन जी कढ लॻो ईंदो हो ऐं पोइ हूअ वरी पाण खे ढोरे जे दग ते ॾिसंदी हुई। नूरल अलाही केॾांहुं गुम थी वेंदो हो ऐं हूअ अकेली ॿेल घड़नि सां बघड़ जे अखियुनि में निहारण खां बचण लाइ जुतीअ जे टहुरनि में निहारण लॻंदी हुई ऐं जुतीअ जा ॻाढ़ा कारा टहुर हिन जे अखियुनि में ईअं टुंबिजी वेंदा हुआ जो बघड़ जूं अखियूं बि उन्हनि टहुरनि जी ॻाढ़ी काराण में गुम थी वेंदियूं हुयूं ऐं हूअ छिरक भरे उथी वेंदी हुई। 5-6 ॾींहं गुज़रिया त हिकिड़ी माई अजरक जे अखड़ी सूसीअ जे सुथण 5-6 ॾींहं गुज़रिया त हिकिड़ी माई अजरक जे अखड़ी सूसीअ जी सुथण ऐं ठूठ ताईं आज जी चूड़ पातल पोड़ी अंदरि हली आई। अञा लोघीअ वटि हुई त सॾु करे चयईं, आई अम्मा को कुतो त कोन्हे? मायरू त हर खड़के ते छिरक भरण लॻी हुई। तंहिंजो उहो आवाज़ु ॿुधो त हथ में पाणीअ जी छल हुयसि, उहा छॾाइजी वियसि ऐं हेठि किरी भोर भोर थी वई। हूअ उते निमी ठिकरियूं मेड़ण लॻी तेसीं माई बि लंघे आई। भाॼाइसि वधी खीकारियसि, अम्मा भली करे आई? आई अम्मा भलाई हुजनि, मूं हिन कुतनि खां ॾाढी थी डिॼां। माई अजरक लाइ खणी खट ते रखी ऐं पाण बि ठही जुड़ी खट ते वेही रही। ठिकरियूं मेड़ींदे हिन माईअ ॾांहुं ॾिठो। मोट खाधल उमिरि, ॻाढ़ सुरो कारो रंग, सींड में ॿिन्ही पासनि खां अछनि वारनि जूं लटूं, जिन जे विचां नथ जो ॻाढ़ो सुट जो ॾाण छिकियल, अखियुनि में कजल एतिरो जो अखियुनि खां ॿाहिरि निकिरी आयो हुअसि। वेकिरो वेकिरो मुंहुं, वेकिरो मोकिरो नक, जंहिंमें हिकिड़े लाल ऐं ॿिनि अछनि शैलानी मोतियुनि वारी झांइ सां
वॾी नथ थोला भरियल पर लड़कियल गल, हिकिड़े गल ते अख जे हेठां वॾो कारो हसो, चपन ऐं ॾंदनि में मिसी एतिरी लॻल हुअसि जो ॻाढ़ाण बदिरां चप नासी रंग जा थिए नज़र आया। कननि में चांदीअ जा ॻरा पनड़ा, जंहिंजे करे कन लड़की पिया हुअसि। ॿिन्ही ॿाहुनि में ठूठ ताईं बाहिनि ॻाढ़ी गज ते सावा ऐं कारा टोर, बांधणे जी डिघी गंदी ॻाढ़ी सूसीअ जी सुथण, पेरनि में 3 टोरनि वारी जुती, 2 ॻाढ़नि टोरनि जे विच में हिकिड़ो कारो टोर, मथां वरी वॾी फुलीअ वारी लाखाई अजरक। जेॾीमहिल मरू हिन माईअ जो जाइज़ो पोइ वरितो, ओॾीमहिल हिन माईअ जी नज़र बि हिन में हुई। जेतोणीक ॻाल्हाए भाॼे सां पिए, माईअ जी अखियुनि में का अहिड़ी कैफ़ियत हुई जो महरूअ खे सम्झ में न आई। पर जेका निहार हिन खे चई रही हुई त मूं तोखे सुञाणे वरितो आहे। खीकार खां पोइ माईअ महरूअ ॾांहुं मुंहुं करे चयो, अयमड़ पाणीअ चुको त प्यारी में। महरू चुपचाप पाणीअ जो वटो भरे आणे माईअ खे ॾिनो। माई हिकिड़े हथ में वटो झलियो ऐं ॿिए हथ सां पंहिंजे नथ खे मथे झलींदे पंहिंजे चपनि ताईं आंदो। वटे जे मथां हिन जो कजल सां कारियूं अखियूं हिन खे घूरींदियूं रहियूं। ॼाण सुञाण लाइ भाॼेसि ॻाल्हि चोरी पंहिंजी सुञाण कराई। चयईं, हीअ मुंहिंजी निणान आहे महरू। अयमड़, हा, सो ॻाल्हि थिए कयमि त हूअं त घरां निकिरां ई कोन। मूं गोॾनि जो सूरु हलण ई नथो ॾिए। पर रईस गोराम ख़ान जी वॾी घरवारीअ असुल वेहण ई न ॾे। चए त अॼु जो अॼु पंवरनि जे ॻोठु सॾु ॾेई अचु। बादशाह पीर जी कुनी कई अथसि, समूरनि राजनि खे कोठ ॾिनी अथऊं। असांजा मुर्शिद साईं पंहिंजी पाकनि सुधा था अचनि। सो रईस चवाए मोको त सभिनी राजनि जे न्याणियुनि खे सॾु ॾिजो त 7 ख़तमा पूरा थियनि। सो अमां अवां वटि लंघी आई आहियां, ॿियो मिड़े ख़ैरु। मासी रईस गोराम ख़ान वारनि सां त असांजी बिरादरी न शिराकत न का अचण वञण जी वाट। भाॼे अञा कुझु वधीक चवण वारी हुई, पर माईअ संदसि ॻाल्हि अध में कटे चयो, अयमां हीअ कोठ का रईस पारां थोरो ई आहे। कोठ त बादशाह पीर जी आहे, पाकनि मोकिली आहे। पर मासी उहे फ़ैसिला त भाउ बिरादरीअ वारा कंदा आहिनि त किथे अचिजे किथे वञिजे। हा, जेकॾहिं रईस मामे जीवण खे सॾु ॾिनो आहे ऐं मुड़ुसालनि हा कई त पोइ असीं अखियुनि सी ईंदियूंसीं। भाॼेसि नेठि पंहिंजी ॻाल्हि पूरी कई। हाओ मड़ हाओ, हीअ कोठ सगिरी आहे। रईस जो वॾो कमदार पाण ॼाण की आयो। अव्हांजे मुड़ुसालनि खे बि कोठ मिलंदी, पाड़ो नंबियुनि खे बि प्यारो। रेसनि जे पाड़े में वेठा आहियो। चङो भला अमां आउं हलां थी। ईअं चई माई पंहिंजे अजरक में हथु विधो ऐं उथण लाइ संभरण लॻी। पर मासी टुकर भोर त खाई वञी हा। भाॼेसि वात टुकाणी कई। माई वरी सही संभरी खट ते वेही रही ऐं चयईं, अयमड़ तूं सिक मां ज़ोर पई भरी, सो न कर कान कंदसि। महरू माईअ जी उन ओचिते बदिलजण ते हैरत में पइजी वई। भाॼेसि बि विसामजी वई, पर लखा कान ॾिनई ऐं चयईं, महरू तूं मासी वटि वेह त आउं झटि करे मानी ठाहे थी वठां। भाॼेसि ईअं चई वञी चुल्हि खे लॻी। महरूअ खे सम्झ में न पिए आयो त हिन माईअ सां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे। पर माईअ पाण आहिस्ते सुरॿाट कंदे चयो, अयमां भला तोखे किथे मंगायो बि अथनि की न। मयूर रुगो कंधु धूणे न कर कई। हयाव खां उहा सॼी ॻाढ़ी थी वई। माई घड़ीअ लाइ हिन जे मुंहं में निहारींदी रही, पोइ नक ते आङुर रखंदे चयईं, छोरी तो जहिड़ी सदा मलूक मूमल खे त राणियुनि वांगुरु राज करणु खपे। हिननि लोड़नि ऐं लाॾनि में छा रखियो आहे। मूंसां हल त अहिड़ा शेल कराई आहिनि जो माइट विसरी वेंदे। ऐं तो काण पंधु करे आई आहियां। रईस गुलण खान जॾहिं खां तोखे ॾिठो आहे तॾहिं खां चित चरियो थी पियो अथसि। न उथंदे आराम न विहंदे सुख, असुल सुख फिटी पियो अथसि। खेसि ॿाहुनि जी का खोट कान्हे। हींअर बि सोनी कुंभारनि खे विहारियो वेठो आहे, जंहिंजे अंग अंग में अहिड़ी सूंह आहे जो हले थी त धरती थी धुबे। पर तोखे ॾिठो अथसि त मुंहिंजो वेहण वेह करे छॾियो अथसि। मासी उहा बांह न मिली त ज़हर खाई मरंदुसि। चयोमसि, सदके वञाए मूंखां केॾांहुं वेंदी।
आसमान जी का हूर हूंदी त बि कामण करे हाणे तुंहिंजे सेज ते न विहारियांसि त हीअ मुंहिंजी सींद ही तूं। महर उहो सभु सुरॿाट ॿुधंदी रही। हिन अहिड़ियूं ॻाल्हियूं कॾहिं न ॿुधियूं हुयूं ऐं न ई अहिड़ियुनि मायुनि सां को वास्तो पियो हुअसि। हिन रुॻो उहो ॿुधो त केरनि धूतियूं ऐं कुटलियूं थींदियूं आहिनि। कंहिं धूती ऐं कुटण रन सां हिन जो बि वास्तो पवंदो, उन जो हिन तसवुर बि न कयो हो। हिन भायो त हिन जे मन अंदरि को मच ॿरे पियो हो। हिन भायो त हिन जे मन अंदरि को मच ॿरी पियो हो, जंहिंमें कावड़ ऐं चिड़ सां गॾु बुछां जा आड़ा पिए ॿरिया। हिन जा लफ़्ज़ हिन जे अंदर में कंहिं शइ खे कुतर करे वढे कपे रहिया हुआ ऐं उन मच में आड़ा खे वधीक मचाए रहिया हुआ। अलाए छो हिन जूं अखियूं पोसड़ण लॻियूं, हिन जूं मुठियूं भीड़जंदियूं वयूं, हिन जे समूरे बुत में सुयूं सुयूं लॻण लॻियूं, हिन जा चप थड़कण लॻा ऐं हिन कुझु चवण थे चाहियो, पर माई हिन खे घूरींदे चवण लॻी, सदके वञाए मुंहिंजे रेस सां यारी रखंदीअ त सॼो सोन में ॻाढ़ो करे छॾींदुई, राणियुनि वांगुरु राज कंदीअ, अॻियां पोयां मूं जहिड़ियूं बानियूं ऐं गोलियूं पयूं फिरंदई, अंगल कंदीअ त शहर में नओं बंगलो बि वठी ॾींदुई। हिन खां वधीक ॿुधो न थियो, कननि में ताड़ियूं ऐं अखियुनि अॻियां अंध अची वियुसि ऐं हिन जी दिलि चाहियो त ॿाको फाड़े बरड़ाहट करे रोए ऐं पोइ हिन रन खे ॼुंडनि खां झले लोड़े खां ॿाहिरि कढी छॾे। हिन जो सॼो बदन रफण लॻो ऐं हिन मुठियूं भीड़े चपनि में चयो, रन कुटण। पोइ उहो उतां उथी थिड़ंदी थाॿड़ंदी अंदरी कोठीअ में हली वई ऐं हेठि विछायल तौरे ते गोॾनि में मुंहुं विझी वेही रही, वॾा वॾा साह खणी पंहिंजे अंदर जे मच खे उझाइण जी कोशिशि करण लॻी। घड़ी साहित खां पोइ भाॼेसि अंदरि आई, पर हिन गोॾनि मां मुंहुं मथे न खयो। भाॼेसि वधी संदसि मथे ते हथु रखियो त हिन मुंहुं मथे कयो। हिन खे ख़बर न हुई, पर लुड़क संदसि अखियुनि मां लड़ी हिन जे चोले खे पिसाए विया हुआ। भाॼेसि ॼण वरचजी पुछियो, पर थियो छा? हुन माईअ तोखे छा चयो? तो हुनखे छा चयो? हिन निमाणियुनि अखियुनि सां पंहिंजे भाॼईअ खे ॾिठो। अखियुनि जे धुंध में भाॼेसि जे मुंहं ते जेके रेखाऊं ॾिठाई तन खे ॾिसी रुॻो हिन एतिरो चयो, जीजा हुन रन ॾाढियूं किनियूं ॻाल्हियूं ते कयूं, सो मूं चयोमांसि रन कुटण। भाॼेसि जे अखियुनि में का सम्झ मोटी आई ऐं उन सम्झ सां गॾु हिकु नओं एतमाद ऐं हिन लाइ पाॿो मोटी आयो ऐं हिन चयो, आउं बि चवां त रन ईअं तड़ तकड़ में अजरक वेड़े लूह पाए वठी भॻी। हाणे उथ हिते काड़े में त साह थो मुंहिंजे। बादशाह पीर शल चट करे हिननि नांग खाधनि धूतियुनि खे। चौरी खीर सां भरिजी वई ऐं हिन जे ख़्यालनि जो सिलसिलो बि टुटी पियो। वरी वॾेरे गुराम जा उहे अखर हिन जे कननि में वॼण लॻा, 13 तारीख़ मूंखे अव्हां जी क़बूलियत न पहुती त पोइ मूं ते मयार न रखिजो, बांह ज़ोरीअ खणी वेंदुसि। लफ़्ज़ यादि ईंदे ई हिन खे नए सिर बदन में रफणी पइजी वई। ओॾी महिल भरी ॿकरीअ हिकिड़ी लत चौरीअ खे हणी कढी ऐं चौरी ऊंधी थी पई। अछो अछो खीर पट ते फैलिजी वियो ऐं हूअ ॻच देरि उन अछे अछे हारियल खीर खे घोरींदी रही।